नाज़रीन नवांखे अपडेट कयूं त मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में ANF कार्रवाई कयूं आहिनि। वॾे मिक़दार में मंशात करण जी दावा कई वई आहे। अवांखे अपडेट कयूं त इस्लामाबाद इंटरनेशनल एयरपोर्ट तां बहरीन वेंदड़ जवाबदार जे पेट मां 71 हीरोइन सां भरियल कैप्सूल्स हथ कया विया आहिनि। जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बुरहान इंटरचेंज वेझो कार्रवाई दौरान कार मां 4 किलो 800 ग्राम चर्स हथ कयो वियो आहे, जॾहिं त 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कोटिया में ANF जी कार्रवाई थी आहे। अवांखे ॿुधायूं त जवाबदार वटां 55 नशियावर टिकियूं हथ कई वियूं आहिनि। NFC तर्जुमान मूजिब चमन में कार्रवाई दौरान हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 824 लीटर केमिकल हथ कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में कार्रवाई दौरान गिरफ़्तार जवाबदारनि मथां मंशात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में ANF कार्रवाई कयूं आहिनि। वॾे मिक़दार में मंशात हथ करण जी दावा कई वई आहे। इस्लामाबाद इंटरनेशनल एयरपोर्ट तां बहरीन वेंदड़ जवाबदार जे पेट मां 71 हीरोइन सां भरियल कैप्सूल्स हथ कया विया आहिनि, जॾहिं त जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बुरहान इंटरचेंज वेझो कार्रवाई दौरान कार मां 4 किलो 800 ग्राम चर्स हथ करण जी दावा कई वई आहे। कोटिया में भी ANF कार्रवाई कई आहे। जवाबदार वटां 55 नशियावर टिकियूं हथ कयूं वियूं आहिनि। ANF तर्जुमान चयो आहे त चमन में कार्रवाई दौरान हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 824 लीटर पाबंदी मढ़ियल केमिकल हथ कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में कार्रवाई दौरान गिरफ़्तार जवाबदारनि मथां मंशात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में ANF कार्रवाई कयूं आहिनि। वॾे मिक़दार में मंशात हथ करण जी दावा कई आहे। इस्लामाबाद इंटरनेशनल एयरपोर्ट तां बहरीन वेंदड़ जवाबदार जे पेट मां 71 हीरोइन सां भरियल कैप्सूल्स हथ कया विया आहिनि। जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बुरहान इंटरचेंज वेझो कार्रवाई दौरान कार मां 4 किलो 800 ग्राम चर्स हथ कयो वियो आहे। 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। अवांखे ॿुधायूं त कोटिया में ANF कार्रवाई कई आहे। जवाबदार वटां 55 नशियावर टिकियूं हथ करण जी दावा कई वई आहे। ANF तर्जुमान मूजिब चमन में कार्रवाई दौरान हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे कब्ज़े मां 824 लीटर पाबंदी मढ़ियल केमिकल हथ कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में कार्रवाइनि दौरान गिरफ़्तार जवाबदारनि मथां मंशात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में ANF कार्रवाई कयूं आहिनि। वॾे मिक़दार में मंशात हथ करण जी दावा कई वई आहे। इस्लामाबाद इंटरनेशनल एयरपोर्ट तां बहरीन वेंदड़ जवाबदार जे पेट मां 71 हीरोइन सां भरियल कैप्सूल्स हथ कया विया आहिनि, जॾहिं त जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बुरहान इंटरचेंज वेझो कार्रवाई दौरान कार मां 4 किलो 800 ग्राम चर्स हथ कयो वियो आहे। 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ख़बर अवांखे ॾियूं त कोटिया में ANF कार्रवाई दौरान जवाबदार वटां 55 नशियावर टिकियूं हथ कयूं आहिनि। ANF तर्जुमान चयो आहे त चमन में कार्रवाई दौरान हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 824 लीटर पाबंदी मढ़ियल केमिकल हथ कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में कार्रवाई दौरान गिरफ़्तार जवाबदारनि मथां मंशात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे।